पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। यौम यकजहती ते पाकिस्तानी आज़ाद कश्मीर में आम मोकल कई वई आहे। मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में कश्मीरी भाइरनि सां यकजहती लाइ रैलियूं कढियूं पियूं वञनि। कश्मीर में भारत जे ज़ुल्म ऐं बर्बरियत ख़िलाफ़ ऐं कश्मीरी भाइरनि सां यकजहती लाइ पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कश्मीरी यकजहती ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में कश्मीरी भाइरनि सां यकजहती लाइ रैलियूं ऐं सेमिनार मुनक़द कया विया आहिनि। मुज़फ़राबाद में 10 वॻे सायरन वॼाए 1 मिंट जी ख़ामोशी अख़्तियार कई वई। कोहाल पुल ते हज़ारे माण्हुनि इंसानी हथनि जी ज़ंजीर ठाही। इस्लामाबाद में परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी, सेनेट चेयरमैन सादिक संजरानी ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर जी अॻवानी में रैली कढी वई आहे। लाहौर, कराची, पिशावर, कोयटा ऐं ॿिनि शहरनि में सियासी, समाजी ऐं इल्मी अदबी धुरियुनि तरफ़ां भरपूर रैलियूं कढियूं वयूं आहिनि। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में पाकिस्तानी सिफ़ारत खाननि ऐं कौंसल खाननि आॾो भारतीय ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। आलमी बिरादरी खां भारत जे ज़ुल्म जो नोटिस वठी गॾियल क़ौमुनि जे ठहिराउनि मूजिबि कश्मीर जो मसइलो हल कराइण जो मुतालबो कयो वियो आहे।